वेलकम जावेद टाकाणी जुबानी चंदानी राणो जे रानी गिदरो हिंदानी इक्सिर खीर में 3 सिर पानी पर हाजिर आवाज पे मिस्टर टाकाणी वाड़े वाह मुझी खुशनसीबी तो मोहतरम जनाब असलम भुट्टो साहब असा मौजूद है असा अच्छा मौजूद है पानी इन वट मेहरबान थी आया ही जो सोचरो था पे ना ही सोचरो के बल्ब जो ना है के फिलिप्स कंपनी वाले जो ना है ही सोचरो इन चैनल जो नालो नंडा वडा बार बच्चा पोड़ा पक्का ढोड़ ढगा ओड़ो पारो सब मानू सब सिर्फ सोचरे के लायक कयो छो तो सोचरे के लायक कदा तो सोचरो तो हुई रोशनी है रोशनी इल्म जी हुजे ज्ञान जी हुजे खजाने जी हुजे जंजी हुजे तो सोचरे के ता सब लाइक कर दो नंडा वडा ता जेके आयो खुश बुट्टो साहब खुश हो खैर सायो ठीक ठाक चाक चका भला जो बतारा बार बच्चा ढोड़ ढगा ओड़ो पारो बिल्कुल ठीक है मुखे सिर्फ यो बुधाए तो जावेद खास के लिए मां जावेद टाकाणी क्यों थियो साईं नंढपण में बचपन में 1955 में जॾहिं रेडियो पाकिस्तान कराची जो वाहिद अकेलो टांगो आया रेडियो पाकिस्तान कराची ते ॿारनि जी दुनिया में कम कंदे कंदे इहो अहसासु थियो त कॉमेडी की तरफ़ अचणु घुरिजे छो त मुंहिंजो तालुक़ु दुनिया जे पुरमन इलाइक़े लियारी सां आहे ऐं लियारी में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा माण्हू रहंदा आहिनि त हींअर मूंखे 14 ॿोलियूं ॻाल्हाइण ईंदियूं आहिनि इन करे हुननि ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जॾहिं ॻाल्हाइबो आहे त कुझु ॿोलियुनि में उहो वरी उबतड़ सम्झो वेंदो जंहिंमें टहक निकिरंदा आहिनि कॉमेडी थींदी आहे इन करे सबर कर बाबला मसरूफ़ आहे त आउं इहो चवां पियो त उन में कॉमेडी पाण फुटी निकिती तो मूं ये कोशिश के जॾहिं 2-4 लतीफ़ा ॿुधाया तो दोस्त ख़ुशि थिया त ख़ुशी विराइण मूं सुठो कमु सम्झियो ऐं अॼु ॾींहुं ताईं हुन कम ते जारी तव्हां सां मुंहिंजो काफ़ी पुराणो लाॻापो रहियो आहे पुराणो घणो 1947 खां मतिलबु अॼु खां कोई 20-25 साल ऐं तव्हां ऐं असां जेको आहे गोल्ड चैनल ते 2 साल लाॻीतो कमु कयोसीं ऐं काफ़ी सुठो एक्सपीरियंस रहियो पर मुंहिंजी बदकिस्मती इहा आहे जो मां तव्हांखे अॼु ताईं कंहिं ड्रामे में बुक न करे सघियो ख़ैर को मसइलो न कोई बि असांजो जेको दोस्ती वारो जेको मोहबत वारो रिश्तो हुयो आहे ऐं रहंदो ज़रूरी त न कम ई लालच हुजे तव्हांजी मोहबतूं एतिरियूं आहिनि मूं ते तव्हांजा अहसान एतिरा आहिनि तव्हांजूं ॻाल्हियूं तव्हांजा लफ़्ज़ तव्हांजा जुमिला तव्हांजो स्क्रिप्ट तव्हांजो ॾिसणु तव्हांजो हलणु तव्हांजो ॻाल्हाइणु उन में जेको कुझु असां पिरायो असां छॾियो कोन्हे अव्हांखे माशाअल्लाह तव्हां ज़िंदगी में एतिरो कमु कयो करें तव्हांखे इहो फील थियो त इहो कमु मां हाणे घणो कयो आहे मूंखे रेस्ट करणु खपे न रेस्ट छा जो जेसीं ताईं सिसी में साह आहे तेसीं ताईं कमु करणु घुरिजे ऐं ख़ुशियूं विरायूं था असां त को ॾुख ग़म फ़िक्र टेंशन त दुनिया खे नथा ॾियूं न असां त ख़ुशियूं विराईंदा रहियूं लखनि जो मजमू हुजे हज़ारनि जो मजमू हुजे असां ॿियारियो असां इंशाअल्लाह उन्हनि खे खिलाईंदासीं ज़ोरी कितकिताड़ियूं करे खिलाईंदासीं नंढा वॾा त चवनि पोड़ा पकड़ चवनि पिन पिन अदा पिन पिन अदा नंढा वॾा त चवनि पोड़ा पकड़ चवनि पिन पिन अदा पिन आहे सोरो कमु हर माण्हू त पिने तूं बि पिन अदा नंढा वॾा त पिननि पोड़ा पकड़ त पिननि पिन पिन इन्हनि खे चयो न तूं भली इन्हनि खे चओ मूंखे इहो हाणे महसूसु थियो त शोबिज़ में एतिरा पैसा कोन था मिलनि जो तव्हांखे पिनणो थो पवे न उन वजह आहे न साईं हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर करे ज़री माठ मुरनि खे पवे ॾूंगर पवनि दरी सभु ॻाल्हियूं आऊं करियां ॻाल्हाए ॿी कचरी चइबो आहे हा ऐं इहो बि शाइर उन मौक़े ते चवंदो त सॼण तुंहिंजी इश्क में पलो थी पचां सॼण तुंहिंजी इश्क में पलो थी पचां रुपयो ॾिजां रोकड़ो जिते चओ उते अचां ऐं जॾहिं इश्क जी ॻाल्हि कजे सोजरे सां असांजो इश्क आहे असलम भुट्टे साहिब जो चैनल आहे सोजरो उन लाइ आशिक़ चवे थो त इश्क तुंहिंजे में सोणे साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं इश्क तुंहिंजे में सोणे साईं वधी वई ॾाढ़ी वधी वई मुछूं नथा कुझु नथा पुछूं ढोरे ढगर सब विकजी विया आहिनि बाक़ी बचियूं ॿ वछूं नथा कुझु नथा पुछूं जे था कुझु जे था पुछूं पटिजे थी ॾाढ़ी पटिजे थी मुछूं नथा कुझु नथा पुछूं तव्हांजी वॾी महिरबानी साईं तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब जो तव्हां पंहिंजे सोचरे जे ज़रिए पंहिंजे घर जो दरवाज़ो पंहिंजे औताक जो दरवाज़ो पंहिंजे दिलि जो दरवाज़ो असांजे लाइ खोलियो अल्लाह ताला तव्हां ख़ुशि रखे आबाद रखे सलामत रखे सोचरे खे लाइक कयो कमेंट्स कयो शेयर कयो तव्हांजो पंहिंजो सोजरो थैंक यू महिरबानी